अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन सुभानअल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर सल्लल्लाहु मौलाना नबीयुल अज़ीम। या दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अजीजों, मुझे करीम रब्बा केरोड़े एहसान जे करीम अपने करम सां असांखे पंहिंजे घर में जमा कयो। सुभान अल्लाह, अल्लाह जा एहसान है। जो शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह जा एहसान है जो के माण्हू निंड में हूंदा, सुतल हूंदा, के होटलुनि ते फिल्मुनि ते हूंदा, के चांहि जे कोप ते किरियल हूंदा। उहा ई मां भला कयासीं जो रब नवाज़े पंहिंजे घर में। सुभान अल्लाह। सुने दस्तगीर जी यारी यारी रात हुजे, हाय हाय जुम्मा जो संग ते तहां गॾु न थियो। सुभान अल्लाह। थी को तो सके। हाय अल्लाह। सुभान लाउड ते मौलवी चिणक हुजे। हाय हाय सुभान सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह अवां जो ऐं मुंहिंजो अचण वेहण गुज़रण जो इबादत क़बूल मंज़ूर आमीन। अल्लाह ताला साईं जुम्मा खे उनजे संदर्भ मस्जिद के आबाद करण वारनि खे शादिद और हिन फ़कीर कुरान मजीद फुरक़ान हमीद सूरत तौबा आयत नंबर 18 जी कुछ तिलावत कई। इन सबूरी आयत में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, इन्नमा यअमुरु मसाजिदल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। जे माण्हू मस्जिदों ठाहियो था, मस्जिदुनि में वियो था, ॿुधो मस्जिदुनि खे आबाद करण वारो ॿुधो अल्लाह जो क़ुरान जो फरमाए, अल्लाह जी मस्जिदों त सिर्फ उहे आबाद करन था करे तो माण्हू जिनजो अल्लाह ते भरोसो। अल्लाह जे घरनि खे उहे आबाद कनि था जेके अल्लाह ते ऐं आख़िरत वारे ॾींहं ते ईमान आणण वारा हूंदा। सुभान अल्लाह। जेके पंहिंजे मालिक सां डिॼण वारा आहिनि, पंहिंजे मालिक जे अॻियां सिर सजदे रखण वारा आहिनि, पंहिंजे मालिक खे सुबुह सांझी आदि मांझी हर वेले याद रखण वारा आहिनि, आख़िरत खां डिॼण वारा आहिनि, मौत जो डपु रखण वारा आहिनि, आख़िरत जे असाबनि खे याद करण वारा आहिनि, क़ब्र जे हिसाब किताब खे याद करण वारा आहिनि। अल्लाह तो फरमाए मस्जिद के आबाद किए कंदा। सुभान अल्लाह। जेके अल्लाह जो डपु न आहे, जेको मालिक खां डपु नथो रखे, पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक पंहिंजे रब जे हुज़ूर नथो पेश पवे, पंहिंजे मां अबा हिन खे चुप करा छोकरनि खे दादा चुप कयो। थोड़ी देर चुप करे वियो। सुभान अल्लाह। जेको अल्लाह का खौफ नथो रखे, अल्लाह जो डपु नथो रखे, पंहिंजे मालिक जी बंदगी के आर महसूस तो समझे, पंहिंजे मालिक जे अॻियां झुकण खे ऐब महसूस तो समझे, ये मस्जिदों आबाद न कंदा। मस्जिदों उहे आबाद कंदा जेके अल्लाह वारा। सुभान अल्लाह। इन सबूरी आयत जेला, इन सबूरी आयत में जे अल्लाह अमर फरमायो तो मस्जिदुनि खे आबाद उहे कंदा, मस्जिदूं ठाहींदा हुए, मस्जिदुनि में रहंदा हुए, मस्जिदुनि में इबादत उहे कंदा, मस्जिदुनि जे अंदर पखा बत्तियूं बिजलियूं उहे लॻाईंदा जेके अल्लाह खां डिॼण वारा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अचो त मंदा खे पंहिंजे महबूब जी वदी सुबुह। सुभान अल्लाह। अॼु मस्जिद ठाहे ऐं उन में तव्हां वेठा आहियो तो मस्जिदुनि जो शान मुंहिंजे सोणे नबी कहिड़ो ॿुधायो। सुभान अल्लाह।
आया रहा मस्जिद ठाहिण वारो, मस्जिद खे आबाद रखण वारो, मस्जिद जे मथां ख़र्च करण वारो, तव्हांजो रुपयो रुपयो अल्लाह वटि सजायो। सुभान अल्लाह तव्हांजो हिकिड़ो सिर रखण इहा बि तव्हांजे लाइ इबादत आहे। सुभान अल्लाह मिस्त्री जेको पलस्तर करे थो, राज़ो जेको सॼो ॾींहुं चूनारी वहाए थो, मारो हणे थो, इन जो इहो मारो हण, इन जो इहो चूनारी सां सीमट हण, इन जो पट्टी रखे, फर्श खे पलस्तर खे सिधो बिहारण, डोरीअ ते कम खे सिधो करण, इन राज़े जो इहो डोरी रखण या पट्टी रखण, चूनारी वहाइण बि क़यामत में इबादत में शुमार कयो वेंदो। चवण सुभान अल्लाह। तगारी खणी मस्जिद जे लाइ सीमेंट जी तगारी खणी मिस्त्री खे थो ॾे, सिर खणी मिस्त्री खे थो ॾे, इहो सिर खाइण बि हिन जे लाइ इबादत हूंदो। सुभान अल्लाह इहा सिर क़यामत जे ॾींहुं हिन जे अमलनि में तोरी वेंदी। सुभान अल्लाह इहा तगारी हिन जे अमलनि में तोरी वेंदी। जेको रुपयो 5 रुपया ॾेई सीमेंट जी बोरी वठी आयो, इहा बोरी बि हिन जे लाइ क़यामत में अमलनि में तोरी वेंदी। सुभान अल्लाह मुंहिंजा महबूब, मुंहिंजो सुहिणो हबीब, मिठो मोहम्मद करीम, सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुंहिंजो लजपाल नबी जे मक्को छॾे मदीने आया, मस्जिद कुबा में रहिया, मस्जिद कुबा वटि रहिया। वरी जेॾीमहिल मस्जिद कुबा खां जिथे साईं जी मज़ार हुआ हिते आया त साईं फरमायो अचो त गॾिजी मस्जिद ठाहियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वो मस्जिद ठही त मदीने वारो ताजदार मस्जिद नबवी जो सिरूं पंहिंजे कुल्हे ते पाण पे खयो। सुभान अल्लाह। मस्जिद जो सिरूं मदीने वारे साईं पंहिंजे कुल्हे ते पाण पे ढोयूं। असहाब अर्ज़ कई या रसूल अल्लाह, साईं जो गुलाब गुलन का वधीक नरम नाज़ुक जिस्म आहे। ओ मुंहिंजा महबूब, ओ मुंहिंजा सुहिणा, तव्हां सुकून सां आराम सां वियो, असां तव्हांजा गुलाम वेठा आहियूं न, असांखे छॾियो त असां कमु कयूं। साईं ने फरमायो तव्हांखे जन्नत मिले, हाय हाय तव्हांखे अजर मिले, मां रहिजी वञा। सुभान छॾियो त मां इन में कमु कयां। सुभान अल्लाह। हिकिड़ो असहाबी हो जेको ॿ सिरूं पियो खणे। असां वटि हीअ नंढड़ियूं सिरूं ईंदियूं, असां जूं अरबस्तान में पत्थर जूं सिरूं थींदियूं, पत्थर जूं गारे जूं ठाहींदा, वॾियूं सिरूं हूंदियूं। मिस्त्रियुनि खां पुछिजो तव्हांखे ॿुधाईंदा। वॾियूं सिरूं ठाहींदा, 5-2 फुटनि जूं, पत्थर खे घड़े ठाहींदा या हुनजी मिटी जी ठाहींदा त मिटीअ जी बि जुदा ठाहींदा। उहो खाइण ॾाढो ॾुखियो हूंदो। वो असाबी ॿ पियो खणे। सुभान अल्लाह तकिड़ो जन्नत में वञण लॻो। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॿुधो मुंहिंजे महबूब जूं हदीसूं ॿुधो। मस्जिद खे ठाहिण वारो, मस्जिद खे आबाद रखण वारो, अॼु मां पंहिंजे महबूब जूं हदीसूं थो तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह। मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे असर कनि अलाए न कनि, ॻाल्हि उहा कयां जेका मुंहिंजे यार जी। सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल हज़रत सैयदना उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। फरमाए तो समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल मन बना मस्जिदन। सुभान अल्लाह। ओ जेको माण्हू मस्जिद जो ठाहे, जेको अल्लाह जी रज़ा खातिर
मस्जिद के ठाए तो मानुन के देखारण मकसूद नाहे, मानुन जी वाई मकसूद नाहे, अल्लाह के राजी करण जे लाए, मदीने वाले ताजदार के राजी करण लाए मस्जिद जे अंदर कम थो करे, मस्जिद जे मथा खर्च थो करे, मस्जिद जी संभाल थो लहे, क़यामत जो ॾींहुं थींदो। सुभान अल्लाह। मस्जिद ठाहिण वारा ईंदा, अल्लाह उन्हनि खे जन्नत जा महल ऐं माड़ियूं अता कंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अनस का रिवायत है, मुझे सुने हबीब फरमायो, मन बनल्लाह मस्जिदन सगीरन कान औ कबीरा, बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नती। सुभान अल्लाह। जे माण्हू मस्जिद ठाही, अल्लाह जी रज़ा ख़ातिर मस्जिद ठाही, चाहे नंढी हुजे या वॾी हुजे। माण्हू मुसलो ठाहे छॾींदो आहे, रस्ते जे पासे में मुसलो ठाहे छॾिबो आहे, मेहराब टाइप ते मुसलो ठाहे छॾींदा त रस्ते वारा अचे नमाज़ पढ़नि। नंढड़ी मस्जिद ठाहे या वॾी मस्जिद ठाहे, सुभान अल्लाह। अल्लाह के राज़ी करण जे लाइ माण्हू को मस्जिद थो ठाहे या ठहिराए, अल्लाह ताला उन मस्जिद जे सदके ठाहिण वारनि ठहिराइण वारनि खे जन्नत जा महल अता कंदो। सुभान अल्लाह। जेको मस्जिद शरीफ के आबाद कंदो आ, मुझे साईं फरमायो, मुझे लजपाल नबी फरमायो, मस्जिद तो ठाहे भली एतरी मस्जिद हुजे जेतरी सिरण जे आखेरे जी जाइ हुजे। सिरण जो आखेरो थींदो आहे न, सिरण जो आखेरो ॾिठो हूंदव, खिड़कियुनि जा आखेरा, इन आखेरे जेतरी खणी जन्नत ठाहे तो मस्जिद, इन आखेरे जेतरी का मस्जिद खणी ठाहे, तॾहिं बि अल्लाह उनखे जन्नत जा महल अता कंदो। पर जेको मस्जिद थो ठाहे उनखे त जन्नत मिलंदी। मस्जिद ठही वई, हाणे जेको मस्जिद जे अंदर खिदमत कंदो आ, जेको मस्जिद खे बुहारी ॾींदो आ, जेको मस्जिद जे अंदर बत्ती लॻाईंदो, मस्जिद खे आबाद कंदो, मस्जिद खे सफ़ाई कंदो आ, साईं दा फरमाइनि त मस्जिद खे एतिरो सफ़ा करे जो मस्जिद में को कख पियो हुजे खणी ॿाहिरि फिटी करे। सुभान अल्लाह। वॾी बुहारी कोन थो ॾे, पूरी मस्जिद सफ़ा नथो करे, बस एतिरी सफ़ाई थो करे जो मस्जिद में पयल कख खणी ॿाहिरि थो उछलाए। अल्लाह ताला इन कख खे ॿाहिरि उछलाइण जे बदिले जन्नत में उनखे घर अता कंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा महबूब करीम जी मस्जिद नबवी, सुभान अल्लाह। मदीनो, सुभान अल्लाह। सब मदीनो इंशाअल्लाह। आमीन आमीन। तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नबवी में रात जे टाइम ते मुझा महबूब आया। सुभान अल्लाह। मस्जिद में मुझा महबूब आया त के असहाबी दियो वठी मस्जिद के रोशन कयो। सुभान अल्लाह। अहिड़ी रोशनी हुई जैसा पूरी मस्जिद नबवी रोशन लगी पई हुई। मुझे महबूब जी मस्जिद जे रोशन ॾिठी, मुझे साईं मस्जिद में रोशनी ॾिठी। फरमाइनि के मस्जिद के रोशन कयो आहे। असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन मुझे महबूब फरमायो जेको माण्हू मस्जिद के रोशन कंदो आहे अल्लाह उन जी कब्र के रोशन करे छॾींदो।
सुभान अल्लाह पैसा न ॾियो था मुंहिंजी नसीहत ॿुधो सुभान अल्लाह मूंखे तव्हांजे पैसनि जी ज़रूरत न आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो सुभान अल्लाह करे मुंहिंजे यार जूं ॻाल्हियूं ॿुधो त मुंहिंजो बि सुभान जेको माण्हू मस्जिद में भी वञे जेको माण्हू साईं करीम दा फरमाइनि तहां मां जेको माण्हू जन्नत जे बागनि मां लंघे सुभान अल्लाह जन्नत जे बागनि मां जेको माण्हू जन्नत जे बागनि मां लंघे त कुझु न कुझु उन जा मेवा खाई वठे सुभान अल्लाह असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा महबूब सुणा ये जन्नत जा बाग केड़ा आहिनि सही बाग केड़ो आहे साईं फरमायो जन्नत जो बाग अथव मस्जिदूं सुभान अल्लाह मस्जिदूं दुनिया में जन्नत जा बाग आहिनि ऐं उन में खाइण वारो मेवो जेको अथव उहो अथव सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर सुभान अल्लाह सुभान जन्नत में वञो त जन्नत जा मेवा खाईंदा वञो माना इहो साईं फरमाता इहो पढ़ंदा वञो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर यानी अल्लाह जी हमद बयान कंदा वञो पंहिंजे मालिक जे अॻियां ज़िक्र कंदा वञो इबादत कंदा वञो मस्जिद में अचो त ॻाल्हाईंदा न वञो मस्जिद में अचो त टहक न ॾींदा वञो मस्जिद में वेहो त वॾे आवाज़ सां न ॻाल्हाईंदा वञो मस्जिद में ज़ोर सां न ॻाल्हायो मस्जिदूं अल्लाह जो घर आहिनि मस्जिद जो अदब कंदा वञो मस्जिद जो लिहाज़ कंदा वञो मस्जिद में अचो त टहक न ॾींदा वञो दुनिया जी गुफ्तगू न कंदा वञो वॾे आवाज़ सां न ॻाल्हाईंदा वञो मस्जिद में मज़ाह मश्करी न कंदा वञो जेके मस्जिदुनि खे मज़ाह गाह बणाईंदा आहिनि मस्जिदुनि में मश्करी कंदा आहिनि मस्जिदुनि में वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदा आहिनि क़यामत में ईंदा त इहे अल्लाह जे अज़ाब में गिरफ़्तार हूंदा असहाबी वेठा मस्जिद में माण्हू वेठा एगो असहाबी नमाज पढ़ंदे एक चींद मां वेठो हुअसि त एगो पत्थर अचे मूंखे लॻो पत्थर किथां आयो सैयदना उमर फारूक साईं बीठा सुभान अल्लाह सैयदना उमर फारूक मूंखे सॾु कयो हथ जे इशारे सां हेॾे वेझो वियुसि फरमाइनि हो जेके ॿ माण्हू वेठा आहिनि जेके मस्जिद में ज़ोर सां था ॻाल्हाइनि इन्हनि खे वठी आ कीअं मां वठी आयुसि जंहिंमहिल वठी आयुसि साईं फरमायो तव्हां मदीने जा हो साईं मां मदीने जो न मां ॿाहिरि जा आहियूं असां ॿई ॼणा साईं फरमायो जेकॾहिं तव्हां मदीने जा हुजो हा त अॼु उमर अव्हां खे सज़ा ॾे हा जो तव्हां मस्जिद में ज़ोर सां ॻाल्हायो था वॾे आवाज़ सां दुनियावी गुफ्तगू न कजे बल्कि मस्जिद में अचजे त मथो ढके अदब सां लिहाज़ सां पंहिंजे रब खे हाज़िर सम्झी ईअं सम्झे त मां रब जी दरबार में वेठो आहियां मस्जिद अल्लाह जो घर आ जेमल माण्हू मस्जिद में ईंदो आ त ख़ास रब खे राज़ी करण जे लाइ ईंदो आ जेको मस्जिद में जेतिरी घड़ी वेहंदो आ त उन जा अमल सालियन में सेकंड सेकंड लम्हा लम्हा लिखिया वेंदा आहिनि सुभान अल्लाह क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा साईं था फरमाइनि त जेके क़यामत जो ॾींहुं थींदो जेके मस्जिदुनि जी सफ़ाई करण वारा हूंदा मस्जिदुनि खे आबाद करण वारा
वारा हूंदा उन्हनि जे चेहरनि खे रब नूर वारो बणाए छॾींदो। मस्जिद जा जेके बांगा आहिनि बांगुन ॾियण वारा आहिनि मुअज़्ज़न आहिनि आज़ान चवण वारा आहिनि उहे क़यामत में अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे वॾा इनाम ॾिना वेंदा। क़यामत में बि रब जे तरफ़ सॾण वारा ये बांगा हूंदा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बांग ॾियण आम ॻाल्हि आहे माण्हू बांग खे बांग चवण एब सम्झो आहे माण्हू एब सम्झंदा आहिनि बांग चवण खे पुट जेको बांग चवंदो क़यामत जे ॾींहुं ईंदो त उन जो चेहरो नूर वारो हूंदो मदीने वारे साईं जी शिफ़ाअत जो इहो हक़दार हूंदो ऐं पाण त जन्नत ॾे वेंदो पर हिकिड़ो बांगो लखनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर या रसूल हक जालिया हैदरी या अली तुझो साईं मुझो साईं दिलबर साईं दिलबर साईं। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे लजपाल नबी के जमाने में एक बुढ़ड़ी औरत होंगी माई होंगी वो छा कंदी रोज सुबह जो उठी मस्जिद नबवी के बुहारी दी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मस्जिद नबवी के बुहारी लींदी हुई मस्जिद नबवी के साफ कंदी हुई। हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब आया त मस्जिद के सफ़ाई करण हुई। साईं करीमन फरमायो ॿियो ख़बर जेका माई मस्जिद के सफ़ाई कंदी हुई उहा किथे आहे? छो सफ़ाई थियल न आहे? अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेका माई सफ़ाई कंदी हुई राति गुज़ारे वई। सुभान अल्लाह। मुंहिंजा महबूब सुणा उहा राति वफ़ात करे वई ऐं असां राति जो ई उन जो जनाज़ो पढ़ी दफ़न करे आया हूं। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो मूंखे छो न ॿुधायो मूंखे छा जे लाइ न ॿुधायो? अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तव्हां आराम में हो असां तकलीफ़ ॾियण न चाहियोसीं बस असां उनखे दफ़न करे आयासीं। साईं फरमायो मूंखे वठी हलो ते माई जी क़ब्र ते हला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मस्जिद के बुहारी ॾियण वारी माई जेका मस्जिद के बुहारी ॾींदी हुई उन जे बुहारी ॾियण जे सिले में अॼु उन जी क़ब्र जे मथां नबीअनि जो ताजदार मिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हदीस मां मुराद मतलब वठजे इहो जेको मस्जिद के सफा कंदो मस्जिद के आबाद कंदो हेड़ा मरदो ओला नबी सोने जी क़ब्र ते आबाद। सुभान अल्लाह। पाल नबी ने माई जी क़ब्र ते भी चवण लगा ओ माई ॿुधाए तोखे क़ब्र में सभिनी खां वधीक भलो अमल कहिड़ो न ॾिठई। सुभान ओ माई ॿुधाए क़ब्र में सभिनी खां भलो अमल कहिड़ो ॾिठई। असहाबनि चयो या रसूल अल्लाह माई मरी वई आहे कीअं ॻाल्हाईंदी? साईं करीमन फरमायो उहा तव्हांजे जुटियुनि खां खड़काहट ॿुधण वारी आहे। सुभान अल्लाह। तव्हां नथा ॿुधो मां मुहम्मद ॿुधां थो। सुभान ऐं माई जवाब थी ॾे त या रसूल अल्लाह क़ब्र में सभिनी खां भलो अमल अल्लाह जे घर जी सफ़ाई ॾिठो अथम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह वटि क़ब्र में सभिनी खां जेको भलो अमल आहे उहा माई बि चवे त या रसूल अल्लाह सभिनी खां चङो अमल जेको मूं ॾिठो आहे उहो मस्जिद जी सफ़ाई। सुभान अल्लाह। मस्जिद खे आबाद करण सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल
रहमतुल्लाह ताला अलैहि। सुभान अल्लाह। तो लिया महबूब इलाही। सुभान अल्लाह। दादा सही रहमतुल्लाह। हाय हाय सुभान नंढड़ा अञा बस हलण घुमण जहिड़ा कोन अञा नंढड़ा साईं खे तकलीफ़ थी वई ॾाढी साईं रहमतुल्लाह अलैहि उन छा कयो जो हज़रत महबूब इलाही साईं खे खणी मस्जिद शरीफ जी नुख हटाए मिट्टी जेका मस्जिद जी उन ते वञी सुभाई सुभान अल्लाह मस्जिद जी मिट्टी खणी जिस्म ते मलियई अल्लाह पंहिंजे बच्चे जे जिस्म ते मस्जिद जी मिट्टी मलियई ऐं मस्जिद जी नुखुन जा जेके तंद हा एडे मोडे ॾिसो अल्लाह जी ज़रूरत न त मां पाण ई लाउड लॻो सुभान अल्लाह मस्जिद जी नुखूं जेके हूं उन्हनि जी नुखुन खे छा कई जो विचां उनखे धागे में पुरोए तावीज़ ठाही सुभान अल्लाह ऐं उन महबूब इलाही साईं जी गिचीअ में ॿधई अर्ज़ कई ओ मुंहिंजा मौला मुंहिंजो हे बच्चो सेहतमंद थे मां बास थी बासियां त मुंहिंजो बच्चो वॾो थींदो त तुंहिंजे घर जी इबादत करण वारो मस्जिद आबाद सुभान अल्लाह मुंहिंजा मौला मुंहिंजो बच्चो वॾो थींदो त तुंहिंजे घर खे आबाद करण वारो कंदीमांस सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अॼु हे साईं मौलवी जुमन चयो त साईं हीअ मस्जिद बि तव्हांजे करे आबाद सुभान अल्लाह हिकिड़े महबूब इलाही जी अमड़ अल्लाह जे हवाले कयो मस्जिद जे घर में अल्लाह जे घर में जो रखियईं जेके हथ खयईं मस्जिद जी बरकत जे सबबा अॼु लखे मस्जिदूं आहिनि सवे मस्जिदूं आहिनि हज़ारे मस्जिदूं आहिनि जेके महबूब इलाही जे सदके आबाद हाय अल्लाह सुभान अल्लाह बेशक मुंहिंजा सोना सुभान अल्लाह बचड़े जी बीमारी बि ख़त्म थी वई सेहतमंद थी वियो पर वॾो थी वक़्त जो वलीउल्लाह बणियो सुभान अल्लाह पाण वली थियो उन जो बच्चे खे अल्लाह ताला वली सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट मस्जिद के आम घर समझो ता मस्जिद के आम घर समझी ता समझो ता हे ब इए को आम घर वा पुट अल्लाह जो घर आम नाहे हे घर आम नाहे अल्लाह जो घर वा सुभान अल्लाह के गोठ जे मस्जिद जे दर ते एड़ो माण्हू बीठो एगो गदागर सदा पियो वणे त आहे को जेको अॼु मूंखे अल्लाह जे नाले ते खैरात ॾे सुभान अल्लाह मस्जिद मां माण्हू नमाज़ पढ़ी निकिता है ध्यान कर मस्जिद मां माण्हू नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिता त चवण लॻा फ़क़ीर वो परियां असांजा घर अथई वञी उन्हनि मां खैरात वठ हितां तो के खैरात ॾींदो ची ॻाल्हि ॿुधो वो घर कंहिंजा ची वो घर असांजा ची हे घर कंहिंजो ची हे घर अल्लाह जो हाय हाय सुभान अल्लाह ची तव्हांजे घर मां खैरात मिले थी ऐं अल्लाह जे घर मां खैरात न मिलंदी सुभान अल्लाह फ़क़ीर खे गैरत गोदड़ी लाइ उते फिटी कई अल्लाह वुज़ू करे अचे मस्जिद में वेठो चियो मुंहिंजा मौला सॼी ज़िंदगी ॿियनि खां घुरियो अथमि अॼु माण्हुनि तानो ॾिनो त तुंहिंजे घरां न मिलंदो ओ मुंहिंजा मौला अॼु मां तुंहिंजे दर ते आयो आहियां ओ मुंहिंजा करीम मूंखे माफ़ी अता फरमा ओ मुंहिंजा मौला मूंखे खैरात अता फरमाए बस हिन जी दुआ घुरण हुयो रब पंहिंजे घर जे सदके दुआ अघाए छॾियस छा थियो फ़क़ीर मस्जिद में वेठो को साईं पैसा खयूं पियो अचे को मानियूं खयूं पियो अचे को गोड़ खयूं पियो अचे को साईं हलवा खयूं पियो अचे सुभान अल्लाह बकाया जेका जिंदगी फ़क़ीर जी मस्जिद में गुज़री सुभान अल्लाह सॼी ज़िंदगी मस्जिद में गुज़ारी जंहिंमहिल मौत जो वक़्तु क़रीब आयो सॼे ॻोठ वारा माण्हू अचे गॾु थिया फ़क़ीर रोए बि पियो खिले बि पियो हाय हाय सुभान अल्लाह फ़क़ीर रोई छो थो खिली छो थो चई रोवां हिन लाइ थो जो जे ॾींहुं मां हिन मस्जिद में आयो हुयुसि तव्हां
चयो त तोखे खैरात वठणी आ असांजे घरनि मां वञी वठ हितां तोखे छा मिलंदो तव्हांजे इन सोच ते मां रोवां थो हे जो तव्हां अल्लाह जे घर खे आम घर समझो आ तव्हां अल्लाह जे घर जो क़दर न कयो तव्हां पंहिंजे मालिक जे घर जी इज्जत न कई अॼु खिला हिन लाथो जो हिन घर में रहण जे करे रब मूंखे जन्नत जा महल अता कया आहिनि अखियुनि सां मां जन्नत जा महल ॾिसां पियो जन्नत जा महल थो ॾिसां जन्नत जा बंगला ऐं वण टिण थो ॾिसां अॼु इन करे खिलां थो जो बाबा मुंहिंजा मौला दुनिया वारनि खां घुरियमि त हिकिड़ो ॾींहुं मिलियो ॿियो ॾींहुं न मिलियो पर तो अहिड़ो ॾिनो जो हिते बि बाबा थी वई अॻियो जहान बि न बचारे मुझा मुर्शिद करीम फरमाइना है मुझा मौला गुनाह बख्शाया मुझा साईं गुनाह बख्शाया वठी मेड़ मोहम्मद आया ओ मुझा मौला गुनाह बख्शाया मुझा साईं गुनाह बख्शाया वठी मेड़ मोहम्मद आया ओ मुझी तोखा सवा का वाह नाहे वरंदो तोखा सवा साव नाहे ओ वेठी बाज बाजार ल बताया ओ वठी बाज बाजार ल बताया वठी मेड़ मोहम्मद आया सुभान अल्लाह अल्लाह जे घर में भी पंहिंजे रब के याद करण सिख पंहिंजे मालिक के पुकारण सिख ओ ॾिस त मुंहिंजो करीम तो ते कीअं थो कर्म जा कर सुभान अल्लाह ओ ता ओ गिरी प्यारा अड़े दुनिया वारनि जे अॻियां घुरण सिखियो ई पर के महिल त पंहिंजे मालिक खां घुरी त ॾिस आया रहा करीम मुझा सोना दिल पर सही अजीब वाक्यो ॿुधाईंदा सुभान अल्लाह मां चवां थो त तव्हां बि ॿुधायो मुझा मुर्शिद करीम फरमाईंदा जेको फ़कीर हुजे अल्लाह जो वली सुभान अल्लाह ध्यान मिले अल्लाह मस्त फ़कीर हुजे घरवारी चेस त घरवारा उथी वञ अल्लाह वञी कुझु कमाए अच दुख ते वेठा सॼो ॾींहुं कुझु कोन था कयूं वञी कुझु कमाए मज़दूरी करे फ़कीर घरां निकितो किथे वञा हेॾे होॾे टेची मज़दूरी कयां छो न मज़दूरी अहिड़े जी कयां जेको बेइंतहा ॾियण वारो सुभान दुनिया वारा घणे घणे ॾींदा छो न मज़दूरी अहिड़े जी कयां जेको अणगणियो ॾे आयो मस्जिद शरीफ में वुज़ू करे मस्जिद जी कुंडड़ी में वेही सॼो ॾींहुं इबादत कई सुभान अल्लाह जो जिक्र कई अल्लाह के राज़ी कई दुआऊं घुरी शाम जो मोटी घर आयो घरवारी चेस दे खबर घरवारा छा आंदो थई पंहिंजी मज़दूरी मां को अटो आंदई को लूण को बटालो को भाजी को कुछ आंदो थई जी घरवारी चेजी मज़दूरी करे आयो हां उने मुझे आगा चयो सुभाणे अच जाए बिन ॾींहंनि जी गॾाए तोखे मज़दूरी सुभान अल्लाह जो ॾींहुं जो वरी आयो सुबुह खां शाम थी वरी शाम जो वापसि मोटियो घरवारी पुछस त अॼु छा आंदई चई त अॼु बि ख़ाली मोटी आयो आहियां मुंहिंजे आका चयो 3 ॾींहंनि जी मज़दूरी गॾाए ॾींदोमांइ सुबह का शाम तक इबादत कई रात जो जब शाम जो मोटर लगो हथ खई ओ का मौला सुभान अल्लाह करीम रब तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा आया रहा सुभान अल्लाह जानिब मुझे जी में आसार जा अनवा हने साहिब दे शिफा मियां मरीज़न
अर्ज करण लगो मुझा मौला टे ॾींहं तुझी इबादत कई तम तुझे घर के आबाद कयो तम अॼु जे खाली मोटंदुसि मुंहिंजी ज़ाल मूंखे मिणा ॾींदी मुंहिंजा घर वारा मूंखे मिणा ॾींदा ओ मुंहिंजा मौला मूंखे त मिणा मिलंदा पर मुंहिंजी ज़ाल चवंदी कहिड़ो सेठ वाजे वटि कमाईंदो तोखे कुझु ॾे नथो मुंहिंजा मौला मूंखे त ॻाल्हाईंदी पर मुंहिंजा करीम कुझु ॿियो न चई विझे मुंहिंजी दिलि बर्दाश्त नथी करे रोई पंहिंजे मालिक सां दिलि जो हाल हुई दिल जा राज पंहिंजे मालिक खे ॿुधाई घर मस्जिद मां ॿाहिरि निकितो वारीअ जो दड़ो ॾिठी उन मां चादर खणी जो हिकिड़ो हिसो खणी वारीअ खे भरियो ॾेई कुल्हे ते रखी खणी मोटी आयो जेमल घर अचे त उनजा ॿार नवा वॻा पायूं सुभान अल्लाह जे दर ते उठण जी कतार लॻी पई आहे ज़ाल खे नवा वॻा ख़ुशि लॻी पई आहे बच्चा ख़ुशीअ में न पिया मापनि घर मां सुहिणनि सुहिणनि ताम जी ख़ुशबू पई अचे हे हैरान थी वियो परेशान ज़ाल खे थो चवे ओ मुंहिंजी घर वारी हीअ कहिड़ी ख़ुशी आहे सुभान अल्लाह ईद उल फितर न ईद उल अज़हा ओ घर वारी कहिड़ी ईद जो अॼु नवा लिबास पाता पिया आहिनि तरह तरह जा ताम पका पिया आहिनि ओ घर वारी किथां इहो आयो आहे छा मामलो आहे घर वारी रोई चएसि ओ घर वारा जे सेठ जी तूं मज़दूरी कंदो ही अॼु उन सेठ उठनि जो काफ़िलो अनाजनि सां कपड़नि सां दुनियावी इज़तुनि वारनि मालनि सां भरे उमायो आहे ऐं न्यापो ॾिनो अथई त इन मुंहिंजे मज़दूर खे चओ त जेतिरो दिलि सां मुंहिंजे दर जी ख़िदमत कंदे अञा बि वधीक ॾींदो माए हेठ किरी पई हीअं हड़ जो खुली त उहा वारीअ खे रब सोन में बदिलाए अखियुनि में लुड़क अची विया चवण लॻो मुंहिंजा मौला दुनिया वारनि वटि कमाया त हिकिड़े ॾींहं में 100 ॼणा 50 ॼणा पर तो एतिरो ॾिनो आहे जो 3 ॾींहंनि में तो मूंखे एतिरो नवाज़ो जो मुंहिंजूं 7 पीढ़ियूं खाइण कोन खुटाईंदी बेशक तूं वॾो रज़ाक़ ही तूं करीम सुभान अल्लाह ओ मुंहिंजे रब जे घर खे आबाद करण वारो ओ सिंध कॉलोनी वारो अचो त पंहिंजे मालिक जे घर खे आबाद करण सिखो सुभान अल्लाह आबाद कजे या न कजे आया रहा मालिक जो घर आबाद कजे या न कजे घुरणो थई त रब खां घुर अचणो थई त हिन घर में अच अल्लाह जे घर खे आबाद कर अल्लाह जे घर खे ठाहिण सिखो हिन जी ख़िदमत सिखो मां कसम सां थो चवां हिते बि वहवा थी मिलो हुते बि वहवा सुभान अल्लाह अल्लाह मालिक खां घुरण त सिखो न सुभान अल्लाह केॾीमहिल मस्जिद जे अंदरि अचे अकेलो थी पंहिंजे रब जे हथ सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां पंहिंजे दिलि जा राज़ पुटनि खे ॿुधाया ज़ाल खे दोस्तनि खे यारनि खे ॿुधाया अॼु मां पंहिंजे दिलि जो राज़ तोखे थो ॿुधायां सुभान अल्लाह तोखां सवाइ मुंहिंजो केरु ॿुधण वारो सुभान अल्लाह मुतड़ा खणी हिकिड़े रब ॾे मुतवजे थी ये समझ त मुंहिंजो रब मुंहिंजी ॿुधे थो वेठो सुभान अल्लाह पोइ ॾिस त तुंहिंजो रब तोखे कीअं थो नवाज़े आया रहा सुभान अल्लाह रब खे सॾण सिखो हिन घरनि खे आबाद कयो अल्लाह जे घर खे आबाद कयो इंशाअल्लाह ताला जे मस्जिद जी ख़िदमत कंदो तहां पर तहांजा ईंदड़ नस्ल में इनजो फ़ाइदो ॾिसो सुभान अल्लाह तव्हां ॾिसो मां तव्हांखे चवां थो वञी तव्हां मस्जिदुनि जा जेके ख़िदमतगार आहिनि वञी उन्हनि खे ॾिसो तव्हां उन्हनि खे वञी ॾिसो सुभान अल्लाह हिन महिल पट्टे वाले जी 25-30 हज़ार पगार मस्जिद जा जेके मुअज़्ज़िन आहिनि मस्जिद जा जेके इमाम आहिनि 5000 8000 10000 मिस्कीन जी पगार
घी जो किलो 400 का मथे जी मुझा साईं आया रहा जेके मस्जिद या मौसम है ना मस्जिद या इमाम है जेके मस्जिद या खिदमतगार 5000 6000 असा जो मास्टर बेचारो सजो महीनो पढ़ाए अल्लाह लख डेढ़ लख तो मिले तने विच तो साईं पूरी को थी आया मस्जिद जो मौलवी बेचारो 10,000 में 5,000 में सजो महीनो कढी दो ने रंदो ने काम पगार वाला कर्ज वठी अल्लाह जी मुझा साईं चंदा साईं मौलवी किथा लगा पुट मौलवी रो उता खादो आ जिते तुजो अकुल कम कोन करो आया रहा सुभान तुझे घर अल्लाह जा है सुभान अल्लाह का जे घर है ना उनके आबाद करने वाला के मालिक पाण भी दो आया रहा मस्जिद आबाद करे सुभान अल्लाह जे दर दे अच्छी करे मालिक के सदे सुभान अल्लाह अल्लाह को तो जे आए न मानो के दुआ तो जे तुझे सत्य नस्ल अल्लाह आबाद सुभान अल्लाह ये मस्जिद के आबाद करे बेशक असाइन दा जुमे रो दी तो मौलवी साहब अरबी खुतबो दी ने काम बस खत्म थियणा रो को भजन सुभान अल्लाह अल्लाह ताम भला मानो मतानी गाल को तो कया मुझी मतली में ही आ जो खुतबो खत्म थीलो ओने में भजन गाए खुदा जी का सुनाई जी अल्लाह सुभान मस्जिद में ईदा त देर साईदा बांग में बरगा तुरेवा का तू निकरी की पोईदा सुस्त असां जड़ो दुनिया में सुस्ती कोले अल्लाह अल्लाह जा मानड़ो ता अल्लाह जे घर में अचो सवेर अचो नमाज पढ़ी कुरान जा एकड़ो रुकू तिलावत कयो कुछ देर मस्जिद में वेहो मस्जिद के आबाद कयो मस्जिद की खिदमत कयो मस्जिद में वेहो तहां वे दो तो ताजा बच्चा कदे हदा सुभान अल्लाह बच्चा जे कुरान पढ़दा ताजा बच्चा जे मस्जिद में अल्लाह जे के झुकरा जेकी दिल में अल्लाह जो खौफ थींदो वो दीन जो अदब कंदो वो बच्चो साले थींदो ताजो नस्ल साले सदोरो थींदो आया रहा असांजा बच्चा सुबह जो उठंदा त बस तो खुले में हर बाबा स्कूल अल्लाह मोटंदा शाम जो हर बाबा ट्यूशन ते रात जो थका मांदा ये सुता पे तो अल्लाह पी जे पुट ये माचीस त वठी दुकान में पी के जवा मां चले पुट हे कम करे आ वो कम को वठी कोई ना बुजुर्गन वट पने भोपन वट साईं तावीज़ लिखी दे बच्चा फरमा बरदार कोन ये तावीज़ केड़ा असर कंदा ये दुआ तो के केड़ी असर कंदियो सुभान अल्लाह वो माने बच्चे के मिश्रण करे छडवा माने मालिक दे तो उनके मुंह ही कोन देखारे माने मालिक के दर ते तो माने बच्चे के आंदो ही कोन तो के दुआ केड़ो असर कंदियो आया रहा दुआ बसर उन्हें के कंदियो जे बच्चा के राह में हुआ इन राम बच्चो तने ही तो जे पी मत अच्छे आया रहा या गाल कौन वणदवा या गाल ताने असुल कौन वणदी आया रहा ये तहां लो ताजा बच्चा पींदा ता अल्लाह कंड जे लो ताजा बच्चा अल्लाह कंड दीदा सुभाणे मरी वणो घट में घट बच्चे के तो एतरो सिखारे वणो मरण का वो दुआ त घुरे सजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुआ त घुरे कुरान जा बजे सूरत में पढ़ी त तिलावत करे फजर नमाज पढ़ी कुरान की तिलावत करे तो के मुखे तुझे पीर के तुझे दादे के बख्शे आया रहा तो जो हक तो अपने बच्चन के सिखार तू मस्जिद में अच अपने बच्चन के कुरान पढ़ाने सिखारा नेक थी साले थी मस्जिद के आबाद कर अल्लाह करो तो बड़ी जहान में उचारा सुभान अल्लाह मुझे जमा हमारे उदाहरण बनी बारगाह में कबूल मंजूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आमीन अल्लाह आमीन محمد وعلي وصحبه اجمعين الهي ومولاي سني حال محترم کرم فرما حسن قدم ما فرما اللہ آمین ما فرما اللہ آمین مولا ان جو بدھو نے متا عمل دی توفیق اللہ آمین मुझा मौला मस्जिदुन के आबाद करने दी तौफीक आमीन मुझा मौला मस्जिदुन सा दिल लाने दी तौफीक अल्लाह आमीन मुझा करीम रब मदीने वाले साईं जे सदके जेके हिन महफिल में मौजूद हैं जेके मेहनत दुआ ते आमीन अल्लाह आमीन हर एक
दिल में जायज मुरादों पूरी अल्लाह आमीन जेके कर्जी उन जा कर्ज ला जेके बीमार हैं उन के शिफा अता फरमा अल्लाह आमीन जेके अजीज व अकारिब फौत थी है उन के अजीज व अकारिब के बरज़त में अल्लाह आमीन ए मुझा मौला जेके रोजगार वाला हैं उन के रोजगार में बरकत अल्लाह आमीन बच्चन के साले सदोर बना कुरान जो हाफिज दीन जो आलिम बना असन बच्चन के असन अखियन जो ठार बना इंदा मौला मदीने वाले साईं जे सदके असन समूरन के मदीना मुनव्वरा जी हाजिरी अल्लाह आमीन मुझा करीम रब मुझा रहीम रब पूरे कम करा जिनमें तू राजी हो जो हबीब मुझा मौला जेको घुरियो सी सो अता फरमा जेको न घुरी सजासी दिल जा राज तू जान वाली वो सब जो सब तू असन के अता फरमा सल्लल्लाहु तआला